अस्सलामुअलैकुम मुझे तमाम नाज़रीन उम्मीद करियां थी तव्हां सब बिल्कुल ठीक हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह मेहरान साण खणी मौजूद आहियां। सुबुह मेहरान में अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी ऐं जॾहिं वेलकम चवंदी आहियां त कोशिशि हूंदी आहे त ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हांखे वेलकम चऊं। दुआउनि सां स्टार्ट हुजे प्रोग्राम जो ऐं केॾी इहा ख़ूबसूरत दुआ आहे त जेॾो तुंहिंजो नाम बाजब ओॾियाई मङा, माना उन रब जो जेॾो वॾो नालो आहे उन रब खां ओॾो ई घुरिजे। ऐं वाक़ई में अलाह खां जेको इंसानु माना जेका तवका करे थो न, जेको सोचे थो, जेका दुआ घुरे थो, उहा वक़्त सां क़बूल बि थिए थी। तव्हां जेको सोचींदा आहियो, जंहिंजे लाइ महिनत कंदा आहियो, जेका शइ हासिलु करणु चाहींदा आहियो, जेका मंज़िल अव्हांजी हूंदी आहे, उनजे लाइ जेतिरी तव्हांजी महिनत आहे त रब पाक कंहिंजी महिनत खे ज़ाया न कंदो आहे। उहा महिनत रायगान कोन वेंदी आहे। त पोइ डाउट माना छाजा हूंदा आहिनि? डाउट्स इन जे लाइ पैदा थींदा आहिनि त असां घणो सोचींदा आहियूं। ऐं हूअं बि साइकेट्रिस्ट बि चवंदा आहिनि त जॾहिं माण्हू घणे खां घणो सोचंदो आहे न त पोइ मसइला घटि कोन थींदा आहिनि, उहे मसइला वधी वेंदा आहिनि। घर में बि को नंढो मसइलो थिए ऐं जेकॾहिं तव्हां हुनखे चवंदा आहिनि त कंहिं मसइले खे विलोड़बो आहे न, ऐं उन मसइले खे विलोड़ींदव न त पोइ उन मसइले मां ॿिया मसइला जनम वठंदा। पर उन नंढड़े मसइले खे वेही करे जॾहिं तव्हां सॉल्व कंदव, उनजो हल कढंदव त आसानी सां मिली वेंदो। त ईअं ई हूंदो आहे आम ज़िंदगी, रवाजी ज़िंदगी में बि। अव्हां जेकॾहिं पंहिंजनि मसइलनि खे तमामु घणो वठी वेहो था त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे टेंशन थिए थो, उहे मसइला वधनि था। अदरवाइज़ उहे मसइला ज़रूरु हल थियनि था। नाज़रीन, स्कूल्स काफ़ी बंदि आहिनि। कल्ह जे ॾींहं ते मूंखे इहा ख़बर पई त कुझु प्राइवेट स्कूल्स, सेमी गवर्नमेंट स्कूल्स खुलिया हुया ऐं उनखां पोइ जेको आहे सो वरी सूमर खां स्कूल्स खुलनि पिया। अॼु कुझु प्राइवेट स्कूल्स खुलियल आहिनि ऐं जेका सूरत हाल आहे तव्हां असां सभिनीनि जे साम्हूं आहे। ऐं जेका बि जंगी सूरत हाल आहे उहा दुआ इहा ई आहे त इहे सभु मामला जेको आहे सो उहे सही थियनि त जीअं असां सुहिणे अंदाज़ सां पंहिंजी रूटीन जे तरफ़ वापसि अचूं। न त जेकॾहिं असां वटि इहो बहिरान वधंदो वियो ॾींहों ॾींहुं त पोइ पाकिस्तान में जेका सूरत हाल आहे उहा तमामु घणी ख़राबु थियण वारी आहे। ऐं पाण ॾिसूं था डेली वेजिस ते जेके हलण वारा माण्हू आहिनि उन्हनि जी ज़िंदगी हूअं ई ॾाढी ॾुखी आहे। सो अलाह साईं रहम फरमाए अव्हां ईअं सभिनीनि